अस्सलाम वालेकुम दोस्तों, जो ख़बर भला रानीपुर फातिमा फुरड़ो जो केस जो छा थियो या रानीपुर वारे पीरन जी का करामत हली वई। उहे दोस्त केॾा विया साफ़ी, कुछ दोस्त अहिड़ा जेके अदालत बाक़ायदा जज थी बि रहिया त बाबा हाणे असां अदालती फ़ैसिलो ॾींदासीं। सो उहे दोस्त नज़र न पिया अचनि, ख़ामोशी थी वई आहे, सफ़ा का बि एक्टिविटी नज़र न पई अचे। सो हिन हवाले सां सिंध जे तमामु शऊर दोस्तनि खे चवंदुसि इन हवाले सां अपडेट ॾिजो। अगरि जे इन फातिमा फुरड़ो जे वारसनि जी का माली मदद करणी पए त उन लाइ बि असां तयारु आहियूं। दोस्तनि खे चवंदासीं माली मदद कंदासीं, उन इलाइक़े जा दोस्त राब्ते में अचनि। बाक़ी हिकिड़ो सहाफ़ी ॾिठो थी, हू त चए थो बसि बाबा मां जेको आहे बीठो आहियां, बाक़ायदा जेको हाणे जज थी बि रहियो आहियां, न वेंदे तूं असद छा। उहो दोस्त नज़र न पियो अचे। इहे भड़कियूं त ॾाढियूं ॾिठियूंसीं, असांखे पहिरियों ई पक इहो लॾो जेको आहे ज़रूरु विकामंदो, ऐं कुझु अहिड़ा इतला मिलनि बि पिया। सो हिन हवाले सां उते जेके हिन जा वकील आहे, जेके बि दोस्त आहिनि मूंसां राब्ते में अचनि त इनशाला असां हिननि जी माली मदद बि कंदासीं, इन वारसनि जी। ऐं दोस्त बि जेको सिंध जो शऊर आहे, सिंध जा दोस्त आहिनि, उहे बि हिन मसइले ते आवाज़ खणनि, वधि खां वधि पंहिंजो किरदारु अदा कनि। सुभाणे खां वरी हिकिड़ी मुहिम हलायो त फातिमा फुरड़ो जे कातिलनि खे जेको आहे करार वाक़ई सज़ा ॾिनी वञे, ऐं आख़िरी हद ताईं जेको आहे सिंध जो अवाम बि शऊर दोस्त बि गॾु थियनि त ताकी असां इहा तहरीक शुरू कयूं। मूंखे त लॻे थो त रानीपुर वारनि जी पीरनि जी का करामत हली आहे जो ख़ामोशी थी वई आहे।